Assalamu alaikum class. This is Naveed Ahmed Sumro. I welcome to all of you on behalf of NIMS Virtual Academy. अॼु असां ज़कात जे बारे में पढ़ंदासीं। ज़कात इस्लाम जो अहम रुकन आहे। ठीकु आहे। ज़कात जी माना छा आहे? सो पेपरनि में इहो अक्सर सुवाल पुछियो वेंदो आहे त ज़कात जी माना छा आहे। सो इन जो जवाबु आहे ज़कात जी माना पाक करणु आहे। ठीकु आहे। उनखां पोइ ॿियो इहो सुवालु पुछियो वेंदो आहे त ज़कात कॾहिं फ़र्ज़ु थी। सो इन जो जवाबु आहे ज़कात 2 हिजरी ते फ़र्ज़ु थी। कहिड़े शहर में फ़र्ज़ु थी? 2 हिजरी ते 2 हिजरी में मदीने शरीफ़ में फ़र्ज़ु थी। छो जे करे त हिन में पाण हिजरी त पढ़ूं था न, हिजरत कयूं नबी साईं, त पोइ ज़कात फ़र्ज़ु थी। मदीने शहर में फ़र्ज़ु थी। ठीकु आहे। उनखां पोइ ज़कात इस्लाम जो काऊं नंबर रुकन आहे? जवाबु ज़कात इस्लाम जो टियों अहम रुकन आहे। ठीकु आहे। टियों अहम रुकन आहे। उनखां पोइ जेको आहे इहो सुवाल बि अक्सर पेपरनि में पुछियो वियो आहे त क़ुर मजीद में ज़कात केतिरा दफ़ा ज़िक्र कयो वियो आहे ज़कात लफ़्ज़ जो। सो जवाबु आहे क़ुर मजीद में 82 दफ़ा ज़कात आयल आहे। ठीकु आहे। उनखां पोइ निमाज़ सां गॾु ज़कात जो लफ़्ज़ केतिरा दफ़ा क़ुर मजीद में ज़िक्र कयो वियो आहे। सो क़ुर मजीद में निमाज़ लफ़्ज़ सां गॾु 32 दफ़ा आयो आहे। ठीकु थियो। उनखां पोइ जेको आहे ज़कात कहिड़नि माण्हुनि ते फ़र्ज़ु आहे? ज़कात साहिब हैसियत या साहिब निसाब माण्हुनि ते फ़र्ज़ु आहे। ठीकु आहे। उनखां पोइ जेको आहे इहो सुवाल बि अक्सर पेपरनि में पुछियो वेंदो आहे ऐं ख़ासि सुवालु आहे त ज़कात सोन ते केतिरी फ़र्ज़ु आहे। छो ज़कात घटि में घटि 7.5 तोला सोन हुजे त उन ते सोन ते ज़कात फ़र्ज़ु आहे। मुख़्तलिफ़ पेपरनि में ऑप्शन ॾिनल हूंदा आहिनि 6.5, 5.5, 7.5। सो जंहिंखे पढ़ियलु हूंदो उहो हिन खे आराम सां टिक करे वेंदो। 7.5 तोला सोन ते ज़कात फ़र्ज़ु आहे। अहिड़ी हिसाब सां चांदी ते ज़कात केतिरी फ़र्ज़ु आहे? सो ज़कात 52
52 तोला चांदी ते फ़र्ज़ आहे। ठीक आहे, 7.5 तोला सोन ते ऐं 52 तोला चांदी ते ज़कात फ़र्ज़ आहे। ठीक आहे, ज़कात दीन जो ख़ज़ानो आहे। कंहिं फ़रमायो, कहिड़े पैगम्बर फ़रमायो या कहिड़े असाबी फ़रमायो? सो इन जो जवाबु आहे ज़कात दीन जो ख़ज़ानो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो। ठीक आहे, उनखां पोइ इहो सुवाल बि अक्सर पेपरनि में पुछियो वियो आहे त ज़कात जा घणा क़िस्म थींदा आहिनि? ज़कात जा ॿ क़िस्म आहिनि। कहिड़ा कहिड़ा? हिकु आहे माल जी ज़कात, माल जी ज़कात, ॿियो आहे माण्हुनि जी ज़कात या सदको, माण्हुनि जो सदको। इन में थोरी कंट्रोवर्सी क्रिएट थिए थी। सो इहो जेको ॿियो नंबर ऑप्शन आहे इहो कंफर्म न आहे। ठीकु आहे, सो मां इहो जेको आहे हिकिड़े माना जेको आहे जमायती को पुछुमि, सो उन बि मूंखे इहो ई जवाबु ॾिनो, पर इन में थोरी कंट्रोवर्सी आहे। बहरहाल गहराई में न सुवालु ईंदा नी। सो इहो सुवालु ईंदो आहे ज़कात जा केतिरा क़िस्म आहिनि? ज़कात जा 2 क़िस्म आहिनि। ठीकु आहे, उनखां पोइ उठनि जे बारे में ज़कात जे लाइ छा हुकुम आहे? सो इन जो जवाबु आहे 5 उठ हुजनि त उन ते ज़कात, जंहिं वटि 5 उठ हुजनि त उन ते ज़कात फ़र्ज़ु आहे। अहिड़ी तरह जंहिं वटि 40 ॿकरियूं हुजनि त उन ते बि ज़कात फ़र्ज़ु आहे। शायदि ईअं चयो वेंदो आहे त जंहिं वटि 40 ॿकरियूं आहिनि त उहो 1 ॿकरी ज़कात में ॾिए। इहो वॾो इस्लामिक लिहाज़ सां अहम पॉइंट आहे। सो हिन में थोरो कंफर्म करे वठिजो। 40 ॿकरियूं हुजनि, शायदि उन ते 1 ज़कात फ़र्ज़ु आहे, या कुझु ईअं मां किताबनि में पढ़ियो 40 ॿकरियूं हुजनि त उन ते ज़कात फ़र्ज़ु आहे। ठीकु आहे, अहिड़ी तरह रिढनि जे बारे में बि साॻियो ई हुकुम आहे। रिढूं बि 40 हुजनि। उन ते ज़कात फ़र्ज़ु हूंदी। ठीकु आहे, उन खां पोइ आहे ज़कात जे लाइ कहिड़े जेको आहे असाबी जिहाद कयो? सो इन जो जवाबु आहे ज़कात लाइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हा जिहाद कयो। इहो किसो असल में ईअं आहे त जॾहिं पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन
हिन जहान मां बुरको मटाए विया। सो जेके मुस्लमान थिया, इस्लाम जेको आहे अरब जे काफ़ी परे परे ताईं पखिड़िजी वियो। सो उन जेके नवां मुस्लमान आहे उन्हनि सोचियो त इहो ज़कात असांखां अदा न थींदी, थो हज़रत अबू बकर ताईं जेको आहे सदीक़ पहिरियों ख़लीफ़ो हुयो इस्लाम जो, उन ताईं चवराए मोकिलियो त असांखे ज़कात माफ़ु कई वञे। सो जेको आहे उन्हनि हज़रत अबू बकर सदीक़ जिन फरमायो त जेको हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे आख़िरी नबी हो, उन खां पोइ न वही ईंदी, न जेको आहे कोई ॿियो जेको आहे हुकुम नाज़िल थींदो अलाह ताला तरफ़ां। सो इहो ई आहे। पोइ इन जे जेके न अदा करणु चाहिनि पिया त उन ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ जेको आहे उन्हनि ख़िलाफ़ु जहाद जो ऐलान कयो ऐं जेको आहे 11 ॼणनि जो 11 मुख़्तलिफ़ लश्कर ठाहे पूरे अरब में मोकिलिया जेके ज़कात कलेक्ट करे आया। ठीकु आहे। उनखां पोइ इहो सुवालु आहे त जेको आहे उशर जी माना छा आहे? उशर जी माना आहे उशर जो मतिलबु हिकु भाङे ॾाह। ठीकु आहे। जेके माण्हू ज़मीन कंदा नी जेको आहे कोई फ़सुलु थींदो आहे त उन में जेको आहे उनजो ॾहों हिसो उन्हनि ते माना फ़र्ज़ु थिए थी ज़कात। ठीकु आहे। उनखां पोइ आहे जेको आहे खुमस जो छा मतिलबु आहे? सो इन जो मतिलबु आहे वन अपॉन 5 यानी कि हिक जो 5 हिसो, सॉरी 5 जो 1 हिसो उन्हनि खे अदा करिणो आहे। ठीकु आहे। उनखां पोइ जेको आहे क़ुरान पाक मुताबिक़ केतिरा माण्हू ज़कात वठण जा हक़दार आहिनि? इहो थोरो अहम पॉइंट आहे, ॿुधिजो गौर सां, मतिलबु ॿुधिजो बल्कि नोट बि कजो। क़ुरान पाक मुताबिक़ अठ माण्हू ज़कात वठण जा हक़दार आहिनि। कहिड़ा कहिड़ा? नंबर 1 आहे ग़रीब हुजे। ठीकु आहे। नंबर 2 आहे ज़रूरतमंद हुजे। नंबर 3 आहे ज़कात जमा कंदड़, जीअं सरकारी अॼुकल्ह इदारा नी, जीअं बैंका नी या ॿिया के अहिड़ा जेके नी इदारा नी। ठीकु आहे। उनखां पोइ नंबर 4 ते आहे उहे माण्हू जंहिं दीन इस्लाम क़बूल कयो हुजे, यानी कि ॿिए मज़हब मां इस्लाम में कन्वर्ट थिया हुजनि। जेके नवां दीन में आया हुजनि। यानी कि नवां मुस्लमान जंहिं इस्लाम क़बूल कयो हुजे ऐं उहे ज़रूरतमंद बि हुजनि। ठीकु आहे। उनखां पोइ नंबर 5 ते आहे ग़ुलामनि खे ॾियणु फ़र्ज़ु आहे, जेके ग़ुलाम हूंदा आहिनि। ठीकु आहे। उनखां पोइ 6 नंबर ते आहे कर्ज़ी हुजे, मतिलबु जंहिं ते कर्ज़ु हुजे। नंबर 7 ते आहे अलाह पाक जी राह में निकितल हुजे। नंबर 8 आहे मुसाफ़िर हुजे। सो इहे 8 माण्हू आहिनि जेके ज़कात जा हक़दार आहिनि, जेके ज़कात वठी सघनि था। वीडियो ॾाढो वॾो थी वियो आहे, सो शेयर न थींदो आहे, तंहिंजे लाइ इहा पूरी इंफॉर्मेशन ई ज़कात जे बारे में। थैंक यू सो मच।